Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सुप्रीम कोर्ट जाली लाइसेंस रखंदड़ पायलट्स खिलाफ कार्रवाई जल्द मुकम्मल करण जो हुक्म ॾेई छॾियो। जाली लाइसेंस जारी कंदड़ ऑफिसर्स खिलाफ फौजदारी एक्ट तहत केस दाख़िल करण जो हुक्म। अदालत CAA ऐं PIA जी रिपोर्ट्स ते कावड़ जो इज़हार कंदे 2 हफ़्तनि में रिपोर्ट्स तलब करे वरितियूं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हिकु वक़्तु हुजो जो हॉलीवुड जा अदाकार बि आगाह कयो आहे त चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणु आहे त हिकु वक़्तु हुयो जो हॉलीवुड जा अदाकार बि PIA में सफ़र करण खे एज़ाज़ सम्झंदा हुआ। अॼु हालत ॾिसो जो PIA किथे बीठल आहे। सुप्रीम कोर्ट जाली लाइसेंस केस में धुर बढजण वारी पाल्पा जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस पाल्पा जे उहिदेदारनि सां मुख़ातिब थींदे चयो त छा तव्हां जाली पायलट्स जी वकालत करे रहिया आहियो? पायलट्स जो फ़ैसिलो लाॻापियल इदारा कंदा। असांजो जाली लाइसेंस वारो स्कैंडल सॼी दुनिया में मशहूर आहे। ॿुधायो त छा सिविल एविएशन अथॉरिटी जे कंहिं ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई थी? असां तक़रीर न ॿुधंदासीं। सुप्रीम कोर्ट तरफ़ां सिविल एविएशन अथॉरिटी जे DG ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद DG सां मुख़ातिब थींदे चयो त तव्हां हिन उहिदे जे अहल न आहियो। CAA हलाइण तव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे। असां लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो पायलट्स जा लाइसेंस जाली निकिता। छा लाइसेंस ॾियण वक़्तु सिविल एविएशन अथॉरिटी वारनि जा समूरा कंप्यूटर्स बंदि हुआ? DG CAA अदालत खे आगाही ॾींदे चयो त इदारे में सुधारा आंदा पिया वञनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त सिविल एविएशन अथॉरिटी वारनि अवाम जूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि। संगीन ॾोह करण ऐं कराइण वारा आराम सां पघार वठी रहिया आहिनि। पाकिस्तान में समूरियूं बुरायूं एयरपोर्ट्स खां ई अचनि थियूं। माण्हू चवनि था त दुनिया में करप्ट तरीन मुल्क असांजो आहे। DG साहब तव्हां इस्तीफ़ा ॾियो था या असां कार्रवाई कयूं? लॻे थो त NDMA खे ई ख़तमु करणो पवंदो। इदारे खे ख़तमु करण लाइ सिफ़ारिश कई वञे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ अणपूरनि इंतिज़ामनि ख़िलाफ़ वरितल पाण मुरादे नोटिस ते ॿुधणीअ दौरान NDMA ते कावड़ जो इज़हार। अथॉरिटी जो चेयरमैन अदालत खे मुतमईन न करे सघियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त NDMA अञा ताईं अहम दस्तावेज़ जमा न कराया आहिनि। 3 भेरा हुकुम ॾियण बावजूद बि काग़ज़ जमा न कया विया। जहाज़ चार्टर्ड करण लाइ 1 करोड़ 7 लख खां वधीक रोक रक़म ॾिनी वई। कराची में को माण्हू एतिरी कैश कीअं थो ॾेई सघे? लॻे थो त असां सां का होशियारी ऐं चालाकी थी आहे। चीफ जस्टिस चयो त अटॉर्नी जनरल साहब हीउ कहिड़ो तमाशो हली रहियो आहे? शायदि कुझु ग़लति थियो आहे जंहिं ते पर्दो विझण जी कोशिशि कई पई वञे। छो न NDMA चेयरमैन खे तौहीन अदालत जा नोटिस जारी करियूं? कंहिंखे बि 1 रुपए जो फ़ाइदो थियण न ॾींदासीं। मुल्की इदारनि खे शफ़ाफ़ तरीक़े सां हलणु घुरिजे। जाली दवाऊं ठाहींदड़ ऐं विकिरो कंदड़नि खे फाही जी सज़ा मिलणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी खां ॿाहिरां घुरायल दवाउनि जा तफ़सील तलब करे वरिता। अदालत तरफ़ां ड्राफ्ट जी रिपोर्ट ते बि इत्मिनानी ज़ाहिर कंदे एडिशनल सेक्रेटरी सिहत ते कावड़ जो इज़हार। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ड्राफ्ट चेयरमैन पंहिंजो कम बि न पियो करे। सेक्रेटरी साहब तव्हां रुॻो लेटरबाज़ी ई कंदा आहियो। ख़त लिखण सां मसइला हल न थींदा आहिनि। जस्टिस एजाज़ुल हसन एडिशनल सेक्रेटरी सिहत सां मुख़ातिब थींदे चयो त असांखे बाबूअनि वारो न पर अमली कमु घुरिजे। तव्हांखे ख़बर आहे त बाबू केरु हूंदो आहे? जंहिं ते एडिशनल सेक्रेटरी जो चवणु हो त बाबू जो लफ़्ज़ ऑफिसर्स लाइ इस्तेमालु थींदो आहे। अदालत आॾो अटॉर्नी जनरल एतराफ़ कयो त वफ़ाक़ी काबीना भारत मां कुझु दवाऊं घुराइण जी इजाज़त ॾिनी हुई पर तमामु घणियूं दवाऊं इम्पोर्ट कयूं वयूं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त ड्रैप जी मिली भगत खां सवाइ का बि दवा नथी अची सघे। ड्रैप जे नक हेठियां जाली दवाऊं विकिरो थी रहियूं आहिनि।
नेपरा में सिंध अंदर बदतरीन लोड शेडिंग के मामले ते ॿुधणीअ दौरान के इलेक्ट्रिक खां पोइ सेप्को ऐं हेस्को ख़िलाफ़ भी शिकायतुनि जा ढेर। नेपरा चेयरमैन गर्मियुनि में थियल नुक़सान बाबति हेस्को खां तफ़सील तलब करे वरिता। ॿुधणीअ दौरान रोहड़ी वासी शिकायत कई त बिल जमा कराइण बावजूद भी शहरनि खे बिजली नथी ॾिनी वञे। ट्रांसफार्मर ख़राब थिए थो त 15-15 ॾींहंनि ताईं तब्दील नाहे कयो वेंदो। 2018 में ओवर बिलिंग ऐं सरचार्ज ख़िलाफ़ दाख़िल शिकायत ते बि हेल ताईं कार्रवाई नाहे थी। नेपरा चेयरमैन रोहड़ी वासी के ख़ातिरी कराई त हू ओवर बिलिंग ऐं सरचार्ज वारे मामले खे पाण ॾिसंदो। ॿुधणीअ दौरान बोज़दार वॾा जे हिक ॻोठ में साल 2008 खां बिजली बंदि हुजण बावजूद भी बिल्स अचण जो इंकशाफ। बोज़दार वॾा ऐं रानीपुर वासियुनि जी शिकायतुनि ते नेपरा में सिंध जे मेंबर जो चवणु आहे त इहा त तमामु वॾी ज़्यादती आहे। सिंध जे अवाम खे 18 खां 20 कलाकनि ताईं लोड शेडिंग जो अज़ाब भोगणो पइजी रहियो आहे। नेपरा में बदतरीन लोड शेडिंग के मामले ते ॿुधणीअ दौरान सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जी भी शिरकत। इम्तियाज़ शेख बिजली चोरी में हेस्को ऐं सेप्को अमलदारनि खे मुलविस करार ॾींदे चयो आहे त नेपरा बिजली जा समूरा मसला हल करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। हेस्को ऐं सेप्को ख़िलाफ़ अवामी मफ़ादनि में खयल समूरनि क़दमनि ते सिंध हुकूमत भरपूर सहकार कंदी। ॿिन्ही इदारनि जा अमलदार ट्रांसफार्मर तब्दील करण लाइ भी भत्तो वठंदा आहिनि। नेपरा इन मामले जो नोटिस वठे। सूबे सिंध के अंदर अवाम की चीखें आपके सेहत के निज़ाम के अंदर भी निकल रही हैं। आप जाएं पूरे सूबे सिंध के अंदर, चाहे वो लाड़काना हो, चाहे वो कराची हो, चाहे वो ठट्टा हो, चाहे वो बदीन हो, चाहे वो सेवन हो, अंदरून सिंध के अंदर जो हालात पाकिस्तान पीपल्स पार्टी ने सेहत के निज़ाम में किए हैं वो सिर्फ बर्बादी है। और खामोशी की वजह क्या है? खामोशी की वजह सिर्फ ये है कि सूबे सिंध की जो वजीर सेहत है वो आसिफ अली जरदारी की बहन है। सेहत के निज़ाम के अंदर तबाही है और खामोशी है, लेकिन एसी के कमरों में बैठकर इनके मुशीर वहाँ पे तकरीरें करते हैं। PTI वाटर कमीशन के ॿीहर फ़ाल करण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करण जो ऐलान करे छॾियो। PTI MPA खुरम शेर ज़मान PP हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त कराची, लाड़काणो, हैदराबाद, ठठो, बदीन ऐं सेवण सूदो सिंध जे समूरनि शहरनि में सिहत जो निज़ाम तबाह आहे ऐं उन बावजूद भी हुकूमती वज़ीर ऐं मुशीर छो ख़ामोश आहिनि। तालीम वारो वज़ीर ॿुधाए त अरबे रुपया ख़र्च थियण बावजूद भी सूबे में ॿारनि जी खे तालीम जूं बुनियादी सहूलतूं छो नथियूं मिलनि। आसिफ अली जरदारी ऐं बिलावल भुट्टो जरदारी साहब तव्हांजे हैदराबाद में SHOs मंशियात जो कारोबार हलाइनि था। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे खुरम शेर ज़मान चयो त जेसी ताईं के इलेक्ट्रिक जी हिक हटी हूंदी, कराची वारा बदतरीन लोड शेडिंग ऐं ॻणनि बिल्स जो आज़ार भोगींदा रहंदा। हैदराबाद पुलिस जा समूरा SHOs चर्स ऐं हीरोइन सूदो ॿी मंशियात विकिरो कंदड़नि जी सरपरस्ती कंदा आहिनि। AIG ग़ुलाम कादिर थेबो रिटायर थियण खां अॻु हैदराबाद पुलिस जा पोल पधरा करे छॾिया। SSP हैदराबाद अदील चांडियो खे लिखियल ख़त में SHOs तरफ़ां ॾोहारियुनि सां गॾिजी कमु करण जो इंकशाफ। ख़त में ग़ुलाम कादिर थेबो जो चवणु आहे त हैदराबाद में SHOs ॾोहारियुनि खां माहवार भत्तो वठंदा आहिनि। अहिड़नि SHOs ऐं ॿियनि पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ जांच करे कानूनी कार्रवाई कई वञे। SSP अदील चांडियो खे लिखियल ख़त में AIG ग़ुलाम कादिर थेबो जो चवणु हो त तव्हां ॾोहारियुनि जे मुख्य किरदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। तव्हां कमु कंदड़ ऑफिसर्स अॻियां रंडकूं पैदा कंदा आहियो। सिंध में कातिल वायरस कोरोना वधीक 22 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 551 नवां केस साम्हूं अची विया। सूबे में कोरोना सबबि फ़ौत थियलनि जो अंक 2041 ऐं मुतासिरनि जो अंक 1,14,104 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना वायरस जा नवां अंग अखर जारी कंदे चयो आहे त कराची में 324, हैदराबाद में 36, खैरपुर ऐं शहीद बेनज़ीराबाद में 20 केस साम्हूं आया। शिकारपुर 17, सखर 12, लाड़काणो ऐं टंडो मोहम्मद ख़ान मां 9 केस रिपोर्ट थिया। कराची में खीर महांगो विकिरो करण ते डेयरी फार्मर्स चीफ सेक्रेटरी सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी। अदालत खीर जे अघनि में गाटे टोड़ वाद ते धुरियुनि खां 6 ऑगस्ट ताईं जवाब तलब करे वरितो। खीर जे अघनि में वाद ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान अदालत खे आगाही ॾिनी वई त दरख़्वास्त गुज़ार मिस्कीन गुजर खे डेयरी फार्मर्स एसोसिएशन जा मुख़्तलिफ़ माण्हू
धमकियूं ॾेई रहिया आहिनि। संदसि कारोबार तबाह करण जी कोशिश कई थी वञे। दरख़्वास्त गुज़ार मिस्किन गुजर तरफ़ां पुलिस ज़रिए तहफ़्फ़ुज़ ॾियण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतुनि तरफ़ां सज़ा ॿुधायल 196 दहशतगर्दनि खे आज़ादु करण जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत खां केसिस जा तफ़सील तलब कंदे पुछाणो कयो त छा सज़ा आयल समूरा दहशतगर्द जेलनि में आहिनि, जंहिं ते एडिशनल अटॉर्नी जनरल जो चवणु हो त समूरा दहशतगर्द जेलनि में आहिनि ऐं संदन आज़ादी वारो पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल कयो वञे। जस्टिस काज़ी अमीन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फ़ौजी अदालतुनि में ट्रायल खां पोइ जवाबदारनि खे सज़ा आई हुई। हर केस जा पंहिंजा सबूत ऐं हक़ीक़तूं आहिनि। केस जी ॿुधणी जुमे ते ॿीहर थींदी। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी बहरिया टाउन जी बहरिया लो कॉस्ट स्कीम खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराईंदे SBCA जो चवणु आहे त स्कीम में प्लॉट्स जी बुकिंग लाइ मीडिया ते इश्तिहार हलाया पिया वञनि। बहरिया टाउन उन लाइ बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां NOC बि नाहे वरिती। बहरिया टाउन जवाब जमा कराइण जे लाइ मोहलत घुरी वरिती। अदालत बहरिया टाउन इंतिज़ामिया जी मोहलत वारी इस्तदा मंज़ूर कंदे ॿुधणी 11 ऑगस्ट ताईं मुलतवी करे छॾी। हिननि खे ख्वाब ईंदो आहे ऐं अदालत अची दरख़्वास्त दाख़िल करे छॾींदा आहिनि। आसिफ अली ज़रदारी जी दरख़्वास्त बेबुनियाद ऐं गैर संजीदा आहे। नैब प्रोसिक्यूटर जा आसिफ ज़रदारी तरफ़ां पार्क लेन रेफरेंस में नैब जे इख्तियारनि खे चैलेंज करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान दलील। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में ॿुधणीअ दौरान मुआविन वकील ऐं नैब प्रोसिक्यूटर तेज़ थी विया। जज वकीलनि खे ख़ामोश रहण जो हुकुम ॾिनो ऐं चयो त अदालत में कंहिंखे बि वॾे आवाज़ में ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। आसिफ ज़रदारी जी वकील फारूक एच नाइक तरफ़ां पार्क लेन रेफरेंस खां अॻु नैब जे इख्तियारनि ते फ़ैसिलो करण जी इस्तदा। नैब प्रोसिक्यूटर दरख़्वास्त ते एतिराज़ वारींदे चयो आहे त रेफरेंस में बरियत वारी दरख़्वास्त हर मौक़े ते नथी ॾेई सघिजे। रेफरेंस ख़ारिज करण जो इख्तियार एहतिसाब अदालत वटि न पर हाई कोर्ट वटि आहे। सिंध पुलिस में कोरोना वायरस जा 176 ऐं सूबे जी जेलुनि में मुक़रर अमले ऐं क़ैदियुनि मां 213 कोरोना जा मुतासिर साम्हूं अची विया। सूबे में पुलिस जे मुतासिर ऑफिसरनि ऐं अहलकारनि जो अंगु 2843 थी वियो। कराची सेंट्रल जेल में 70 कैदी ऐं अमले जा 2 ॼणा कोरोना वायरस जो शिकार। शिकारपुर में 45 कैदी, 6 अमलदार। हैदराबाद जी नारा जेल में 35 कैदी, 2 मुलाज़िम। घोटकीअ में 6, खैरपुर में 22, नौशहर फ़िरोज़ में 10, सांगड़ में 3, मीरपुर ख़ास 2, जैकाबाद में 7 ऐं सखर सेंट्रल जेल में 1 कैदी कोरोना में मुब्तला। हमायूं शरीफ़ भरिसां पुलिस रूपोश ॾोहारी बरकत मारफाणी खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार खे छॾाइण लाइ अणॼातल माण्हुनि जो दीनपुर चौकीअ ते हमिलो। फायरिंग में अहलकार मौजज़ानी तौरु बची विया। SHO जहानवाज़ शेर मोहम्मद जाफ़री जो चवणु आहे त चौकी ते हमिलो मारफाणी बिरादरी जे माण्हुनि कयो। अहलकारनि जी जवाबी फायरिंग ते जवाबदार फ़रार थी विया। को बि जानी नुक़सानु नाहे थियो ऐं गिरफ़्तार कयल जवाबदार बि हिन वक़्तु लॉकअप में आहे। वधीक नफ़री पहुचण ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वेंदी। सखर भरिसां मिलत एक्सप्रेस वॾे साहने खां बची वई। जान मोहम्मद वाला स्टेशन वेझो शरपसंदनि पारां इंजण वारी गाॾीअ ते लोही रॉड उछलाई वई। ट्रेन जो साम्हूं वारो शीशो टुटी वियो पर ड्राइवर मौजज़ानी तौरु बची वियो। वाक़े खां पोइ ट्रेन केतिरनि ई कलाकनि खां स्टेशन ते बीठल मुसाफ़िर परेशान। रावती में जवाबदारनि 11 वरहनि जे नींगर नवीद खे इज्तमाही ॾाढाई जो निशानो बणाइण खां पोइ बेहोशी जी हालत में रोड ते उछले विया। नींगर जे पीउ ग़ुलाम सरवर चनो जो चवणु आहे त दुकानदार अफ़ज़ल मलिक नींगर खे वरग़लाए वठी वियो। खेसि चांहि में नशो मिलाए बेहोश करण बैदि 3 जवाबदारनि बदफ़ेलीअ जो निशानो बणायो ऐं खेसि रोड ते उछले विया। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अफ़ज़ल दुकान बंदि करे फ़रार थी वियो आहे। गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। कोट लालू भरिसां ॻोठ हुसैन बख़्श मरी में मासूम नींगर शहबाज़ मरीअ सां जवाबदार जी मुबैना बदफ़ेली। नींगर फसल मां बेहोशी जी हालत में हथ। वारसनि जी फ़रियाद ते जवाबदार नजब मरीअ ख़िलाफ़ केस दाख़िल। गिरफ़्तारी अमल में न अची सघी। शिकारपुर में ॾाढाई खां पोइ क़तल कयल नींगर ज़काउला जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज।
कराची में ग़रीब ॿारनि जी सिहत लाइ अज़ीम कम खे पंहिंजी ज़िंदगी अर्पिंदड़ सिस्टर रुथ लेविस कोरोना वेघे लाॾाणो करे वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिस्टर रुथ लेविस जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कंदे चयो आहे त सिस्टर रुथ लेविस केतिरनि ई सालनि खां दारुल सुकून हलाए रही हुई। ॿारनि जी तरबियत ऐं पालना में संदसि अज़ीम ख़िदमतुनि खे कॾहिं बि नथो विसारे सघिजे। उबावड़ो भरिसां ॻोठ शम्स छपरी वासी 18 वरहनि जो शरीफ़ गुरगेज रस्ते मां गुम। वारिसनि पारां अग़वा जो शक ज़ाहिर, NCB दाख़िल। शरीफ़ गुरगेज जे वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे उबावड़े वेंदे रस्ते मां अग़वा कयो वियो, खेसि जल्द बाज़ियाब करायो वियो। ऐं रावलपिंडी जी अदालत में मास्तरियाणीअ तरफ़ां जिन्स मटाए दोस्त नारीअ सां शादी करण वारे केस ते ॿुधणी। शादी कंदड़ मास्तरियाणी आसमा बीबी उर्फ़ अली आकाश जे पेश न थियण ते अदालत तरफ़ां कावड़ जो इज़हार। आसमा उर्फ़ अली आकाश जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त संदसि असील कोरोना में शकी आहे। हाज़िरी खां छूट ॾिनी वञे। अदालत आसमा उर्फ़ अली आकाश जी कोरोना रिपोर्ट तलब करे वरिती। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ स्वागत। मैं हमीर शेख। हेडलाइन समाने छूं तफसीली खबरों हिन ब्रेक खां।